अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल मोहब्बत जो माग आखिर ड्रामो छो बंद है। ही ड्रामो कॾहिं ईंदो? छा ही ड्रामो बंद थी चुको है? छा इनकी रिकॉर्डिंग ख़त्म थी चुकी है या इन जे बदिरां नओं ड्रामो आयो है? इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अभी असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल के सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे खे बंदि न कयो वियो आहे। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग बि थियल हुई। मसइलो इहो हुयो हिन ड्रामे जे बदिरां हिकु नओं ड्रामो ॾिनो वियो सिंध टीवी ते, जेको 2 हफ़्तनि लाइ ड्रामो हुयो ऐं उहो ड्रामो जेको आहे सो अॼु जुमो या छंछरु आहे हिते ख़तमु थी वेंदो ऐं उन खां पोइ ईंदड़ हफ़्ते यानी सूमर खां वठी इंशाअल्लाह ही ड्रामो सिंध टीवी ते वरी हलणु शुरू थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही ड्रामो पंहिंजे टाइम टेबल 8 बजे हलणु शुरू थी वेंदो। ऐं हिन खां अलावा तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे खां अलावा मोहब्बत जे माग खां अलावा सिंध टीवी ते जेको तकरार ड्रामो बंदि आहे उहो बि हलणु शुरू थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं सूमर ते पकी ख़बर आहे त जेको आहे ड्रामो तकरार बि हलणु शुरू थी वेंदो ऐं ॿई ड्रामा भरपूर सिंध टीवी ते हलणु शुरू थी वेंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में अञा हाणे वधीक मज़ो थी वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ऑफिसर जेको आहे तमामु जल्द ॻोठ विज़िट करणु ईंदो। बहरहाल मुजेरी वारा पोइ बि खुले दिलि सां हुनजी आजा कंदा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ में तमामु घणी ही जेको आहे सो ॾुकार पइजी वेंदी ऐं जेको आहे हाणे तमामु जल्द जेके शहर माण्हू वियल हुआ उहे वापसि ॻोठ मोटी ईंदा ऐं ॻोठ वारनि खे ख़ुशि करे छॾींदा। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो हाणे तमामु बहितरीनु तरीक़े सां हलंदो ऐं हिन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तकरार ड्रामो बि जेको आहे सो अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ सूमर ते इंशाअल्लाह सिंध टीवी ते बाक़ाइदगी सां हलणु शुरू थी वेंदो। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं हिन वीडियो में। रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।